रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 17 जून 2022 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ास ख़बरूं। STP सरबराह डॉक्टर कादर मगसी मईशत जी तबाही जो ज़िम्मेवार हुकुमराननि खे करार ॾेई छॾियो। AGP पारां सरमाएदार हुकुमराननि जा कारखाना ऐं मिल्कियतूं ज़ब्त करण जो मुतालबो। सिंध ऐं बलूचिस्तान मां खंभियल केतिराई क़ौमी कारकुन अञा ताईं बाज़ियाब न थिया। खंभियलनि जी बाज़ियाबी लाइ अॼु हैदराबाद में एहतजाज कयो वेंदो। नामियारे शाइर हसन दरस जी काल्ह वरसी मल्हाई वई। बलूचिस्तान जे शहपुर वारे इलाइक़े मां 4 पोहरियत खंभिजी विया। पेट्रोल जे अघनि अवाम जा अहिंज वधाए छॾिया। एहतजाज जो सिलसिलो जारी। नवाबशाह में एहतजाज दौरान 2 पोहरियतनि रक्षा साड़े छॾिया। पाणी जी खोट ख़त्म न थी। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध ऐं बलूचिस्तान मां खंभियल केतिराई क़ौमी कारकुन अञा ताईं बाज़ियाब थी नाहिनि सघिया। जॾहिं त हिकु भेरो ॿीहर अदीबनि सञाहवंदनि ऐं क़ौमी कारकुननि खे खंभण जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध सुजागी फोरम ऐं खंभे गुम कयलनि जे वारसनि पारां अॼु जुमे जे ॾींहुं सुबुह जो 11 वॻे ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं जबरी गुमशुदियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जंहिंमें ताज़ो मुंहिंजे दड़े तां खंभे गुम कयल अदीब ऐं शाइर ज़हीर बिस्मिल, सांगड़ कोटड़ी जामशोरे मोहनजे दड़े, कराची ऐं ॿिनि शहरनि मां खंभियल दोस्त अली भट्टी, माजिद उगाही, सरमद फरमान मीराणी, अज़ीज़ कमराणी, सदरुद्दीन कोलाची, दिलबर डेरो, एजाज सुमरो ऐं सालनि खां रियासती इदारनि जी तहवील में अज़ाब भोगींदड़ क़ौम परस्त सियासी कारकुननि अयूब कांधड़ो, इंसाफ़ दायो, सुहेल रज़ा भट्टी, मुर्तज़ा जुणेजो, काशिफ टिगड़, ज़फ़र चांडियो, PK ज़ुहराणी, डॉक्टर फ़तेहमंद खोसो, सरवेज नुहाणी, फरहान वज़ीर नुहाणी, ज़ाहिद चन्ना, परवेज़ सरगाणी, शाहिद सुमरो, सजाद बुरड़ो, सदाम शर, अयाज़ लतीफ़ शर ऐं ॿिनि जी आज़ादी लाइ आवाज़ बुलंद करण सां गॾु सेंट्रल जेल हैदराबाद में क़ैद जस्कम चेयरमैन असरम खैरपुरी ऐं जस्ता अॻवाननि रावल ऐं डॉक्टर न्याज़ करनाणी तोड़े सेंट्रल जेल कराची में क़ैद नौजवाननि बशीर शर, सलीम सुमरो, सजाद चन्ना, सुहेल मीराणी, हैदर खोसो ऐं ॿिनि तां कूड़ा केस ख़त्म करे खेनि आज़ादु करण लाइ भरपूर एहतजाज करे आवाज़ उथारियो वेंदो। बलूचिस्तान जे नसीराबाद जे छट थाणे जी हद शहपुर भरिसां चइनि मोटरसाइकिलनि ते सवार नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते रेती भरण लाइ वेंदड़ ट्रैक्टर खे रोके ट्रैक्टर खे बाहि ॾेई चइनि पोहरियतनि मेवो ख़ान जत, दीन मोहम्मद बंगलज़ई, ज़हूर अहमद बंगलज़ई ऐं अलहवरायो बंगलज़ई खे अगवा करे खंभे खणी विया। पेट्रोल जे अघनि में वाध अवाम जा अहिंज वधाए छॾिया आहिनि, जॾहिं त एहतजाज जो सिलसिलो बि जारी आहे। पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण ख़िलाफ़ नवाबशाह में 2 पोहरियतनि पंहिंजा रक्षा बाहि ॾेई साड़े छॾिया। रक्षा मालिकनि रहमत पठान ऐं परवेज़ राजपूत प्रेस क्लब पहुची रोड ब्लॉक करे एहतजाज कयो ऐं रक्षनि खे बाहि ॾेई छॾी। उन मौक़े ते रक्षा यूनियन जे रहमतुल्लाह पठान, परवेज़ ऐं ॿिनि चयो त मौजूदा हुकूमत पेट्रोल जे क़ीमतनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो करे असां पोहरियतनि खे ख़ुदकशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। चूहड़ जमाली में पिणु ड्राइवरनि गुल ज़ंगेजो, असगर विलासियो, मुमताज़ ओठो, मोहम्मद अली पालारी, अल्ताफ़ शाह, अयूबू मलाह ऐं ॿिनि जी अॻुवाणी में तेल जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मिरपुर बठोरे में तेल जे अघनि में वाध ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ बाईपास रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी शिराज ज़ौर, कादर बख़्श ज़ौर, GM ज़ौर, शहरयार मेमण,
आसिफ ज़ौर, इसाक दुरानी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ॾींहों ॾींहुं पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए ग़रीब आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पाणी जी पिणु हथरादू खोट पैदा कई वई आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त मुल्क खे लूटे उन जी मईशत खे तबाह ऐं बर्बाद कंदड़ हुकुमरान पाण आहिनि, जंहिंजी सज़ा वरी आवाम खे ॾिनी पई वञे। पेट्रोल जे अघनि में वाध ते हुन अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त हुकुमरान जे ग़लति मुआशी पॉलिसियुनि ऐं फ़ैसिलनि जे करे ग़रीब मिसकीन आवाम हिकु वक़्त जी मानी जो गिरह खाई नथो सघे। रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं एतिरियूं त महांगियूं थी वियूं आहिनि जो हाणे उहे आम माण्हुनि जी ख़रीद खां बि ॿाहिरि आहिनि। हिकु तरफ़ मुल्क में बेरोज़गारी तेज़ी सां वधी रही आहे त ॿिए तरफ़ हुकुमरान बिजली, पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए मुल्क जे नंढड़ियुनि इंडस्ट्रीज़ खे वधीक ख़सारे में विझी रहिया आहिनि, जंहिंसां अञा बि बेरोज़गारी वधंदी, जंहिं सबबि बुख, बेरोज़गारी ऐं बदहाली में माण्हू ख़ुदकुशियूं कंदा या वरी ॾोह कंदा। STB सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो त मुल्क जे अदालतनि खे हिन क़िस्म जे फ़ैसिलनि जो नोटिस वठणु घुरिजे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त हुकुमरान रोज़ानो महांगाई जो बम किराए मज़दूर, हारी ऐं ग़रीब आवाम खे तबाह करे रहिया आहिनि। तेज़ी सां वधंदड़ महांगाई सां ॾोह वधंदा, ख़ुदकुशियूं वधंदियूं। हुकुमरान खे ग़रीब आवाम जो को ख़्यालु नाहे। पंहिंजी नाकामी नाअहली जो मलबो गुज़िरियल हुकूमत ते विझंदड़ हुकुमरान वक़्फ़े सां 22 सालनि खां वधीक अरसे खां वारे सां हुकूमत करे रहिया आहिनि। सिंध जो पाणी बंदि करे ॾुकार वारियूं हालतूं पैदा कयूं वियूं आहिनि। PP इक़्तिदार में अची सिंधु दरिया ते धाड़े जो मनसूबो ठाहींदी आहे। थल कैनाल ऐं ॿिया धाड़ेल मनसूबा PP जा ठाहियल आहिनि, जंहिं करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे। अयाज़ लतीफ़ वधीक चयो त हिकु तरफ़ फसल तबाह आहिनि, ॿिए तरफ़ महांगाई जो अज़ाब, टे तरफ़ नौकरियूं न आहिनि, जंहिं करे बुख, बदहाली, बेरोज़गारी आवाम जो जीअण मुश्किल बणाए छॾियो आहे। अवामी जमहूरी पार्टी नवाज़ PP हुकूमत पारां 12 ॾींहनि में टियों भेरो पेट्रोल जे वधायल क़ीमतनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे घुर कई आहे त सरमाएदार हुकुमरान जा कारखाना ऐं ज़मीनूं ज़ब्त करे IMF जो कर्ज़ लाहे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। AGP जे मरकज़ी सदर एडवोकेट सैयद लाल शाह, जनरल सेक्रेटरी ख़ादम टालपुर, सीनियर नायब सदर एडवोकेट अयाज़ चांडियो, ज्वाइंट सेक्रेटरी दरिया ख़ान शेख, मीडिया सेक्रेटरी एडवोकेट अलीमुंद लेगारी ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हुकूमत पंहिंजनि शाही ख़र्चनि खे घटाइण बदिरां अवाम खे तबाह करणु शुरू कयो आहे। अशराफिया हुकुमराननि खे मुल्क जी एतिरी फ़िक्र आहे त पहिरीं पंहिंजे खरबे रुपयनि जे नफ़े वारनि कारखाननि जी सालनि खां रहियल टैक्स मां आलमी कर्ज़ लाहे ॾेखारियुनि। हुननि चयो त IMF हुकुमराननि खां सिर्फ़ 3 सालनि में $6 बिलियन कर्ज़ एवज़ पूरो मुल्क लिखाए वरितो आहे। उन्हनि कर्ज़नि जी पहिरीं क़िस्त $2 बिलियन जेके अञा मिलिया बि न आहिनि, उन्हनि जे आसिरे ते हुकुमरान अवाम खे ख़ुदकुशियूं करण जहिड़ो करे छॾियो आहे। बाक़ी पैसनि जे आसिरे ते ही हुकुमरान अवाम ते गोलियूं हलाइण खां बि न केॿाईंदा ऐं पाण वरी बीमारियुनि जा बहाना करे यूरोप भॼी लिकी वञी वेही रहंदा। दौलतपुर जे ॻोठ रज़ा मोहम्मद डाहिरी जे रहवासी औरतुनि ॿारनि सां गॾु दौलतपुर ऐं शाहपुर जहानिया पुलिस जे ज़ुल्म ऐं नौजवान खे खंभे गुम करण ख़िलाफ़ मोरो में मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी नवाबज़ादी, बशीरा, नवीदा, वकीला, मोहम्मद अली ऐं नदीम सोलंगी कई। हुननि चयो त दौलतपुर ऐं शाहपुर जहानिया पुलिस असां लाइ ऋण ॿारे ॾिनो आहे। बिना जवाज़ असांजे घरनि ते चढ़ायूं करे, चादर ऐं चौदीवारी जो तख़्तुस पैमाल करे, असां औरतुनि ते तशदुद करे असांजे नौजवान जनसार पुट उमर सोलंगी खे खंभे खणी गुम करे छॾियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त आज़ादी लाइ 1 लख रुपया रिश्वत घुरी पई वञे, जेका न ॾियण जी सूरत में नौजवान खे क़त्ल या ज़ख़्मी करे छॾींदा। असांखे ख़ौफ़ आहे त किथे नौजवान खे क़त्ल न कयो वञे। हुननि मुतालबो कंदे चयो त खंभे गुम कयल नौजवान जनसार सोलंगी खे आज़ादु करे
असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। करमपुर वेझो उरताणे आवाज़ ते हिरख जे नौजवान रहमतुल्लाह गोलो अगवा थी वियो। कंदकोड़ जे ॻोठ मोहम्मद हसन गोलो जो रवासी रहमतुल्लाह गोलो औरत जे इश्क में हिरख जी अगवा थी वियो आहे। मगवी रहमतुल्लाह गोलो साथी जियल गोलो औरत सां मिलण लाइ पहुता त हथियारबंद रहमतुल्लाह खे अगवा करे खणी विया ऐं जियल गोलो अगवा थियण खां बची वियो। बची वियल नौजवान ॿुधायो त ॻोठ खां मोटरसाइकिल ते आयासीं, शेर मोहम्मद लाड़े वटि पहुतासीं त मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंद रहमतुल्लाह खे खणी विया ऐं मूं भॼी जान बचाई। हथियारबंद मोटरसाइकिल बि काहे विया आहिनि। सिंध में पाणी जी खोट ॾींहों ॾींहुं शिदत इख़्तियार कंदी पई वञे। सरहाड़ी में पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। अलीबहर वाह मां निकिरंदड़ सरहाड़ी शाख, लुंडू शाख, ओजाणो शाख में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ आबादकारनि नदीम सोढो ख़ासखेली, अकबर ज़रदारी, नज़र बिरोही ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। आबादकारनि दाहींदे ॿुधायो त केतिरनि ॾींहंनि खां अलीबहर वाह बंदि आहे, जंहिं करे असांजे 3 शाखनि में पाणी जी हथरादो खोट पैदा कई वई आहे। असांजो काहिल फसल, वोणनि कमंद ऐं ॿिया फसल सुकी रहिया आहिनि। पाणी न हुअण करे चौपायो माल उन विघे मरी रहियो आहे। 3 शाखनि में पाणी न हुजण करे 100 एकड़ ज़मीन गैराबाद पियल आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी फौरी तौर ते अलीबहर वाह में पाणी फ़राहम करे असांखे मुश्किलातनि खां बचायो वञे। यारोलुंड जी माही वाह ऐं पिताफ़ी मैनर जे पुछड़ी जे आबादकारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ मुर्तज़ा लुंड, रब नवाज़ लुंड, माशूक अली लुंड, अलाह वधायो लुंड ऐं ॿिनि जी अॻुवाणी में मोटरसाइकिलनि ऐं कारुनि ते रैली कढी मीरकोश रेगुलेटर वटि धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते आबादकारनि चयो त पाणी खोट जे करे फसल जी पोखाई न थी सघी आहे। शाखनि में वारी उॾामी रही आहे। आपाशी इंजीनियर ख़ुर्शीद खोखर राशि ऑफिसर हुजण करे असां पाणी फुड़ेले परेशान आहियूं। केतिराई भेरा एहतिजाज कया आहिनि, पर हिन महिल ताईं पाणी नाहे ॾिनो वियो। ख़ैरपुर भरिसां ॻोठ समूंग चना जी औरत पंहिंजे वकील ते ज़्यादती जो इल्ज़ाम हयो आहे। औरत पंहिंजे भाउ ऐं माउ सां गॾिजी प्रेस क्लब ख़ैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु वक़्तु अॻूणे मुड़ुस खां ॿारनि जो ख़र्च वठण लाइ ख़ैरपुर जे वकील मार्फत अदालत में केस दाख़िल कराइण लाइ वियसि त वकील मूंखे 15 फ़रवरीअ ते दोखे सां पंजाब खणी वञी साथी जवाबदारनि जी मदद सां ज़्यादती जो निशानो बणायो, जंहिं बाद मूंखे साज़िश तहत सखर जे दारुल अमान में छॾे फ़रार थी विया। मुंहिंजे दारुल अमान में हुजण जो इतला वारसनि खे मिलियो, जेके मूंखे घर वठी आया, जंहिं बाद मूं ए सेक्शन ख़ैरपुर ते वकील ऐं ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ फ़रियाद खणी वियुसि, पर पुलिस को बि तदारक न कयो। हुन मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिंध में हिकु भेरो ॿीहर ख़ुदकशी जा वाक़िया वधी रहिया आहिनि। मरो भरिसां ॻोठ गुलण चांडियो में नौजवान पाण खे फाहो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी तालके अस्पताल आंदो, जिते लाश जी सुञाणप दरिया ख़ान उर्फ़ बबलू चांडियो तौरु थी। लाश कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले कयो वियो। पीरू लाशारी खां 30 किलोमीटर जे फ़ासिले ते मुरझर वेझो ॻोठ मंठार ख़ासखेली जो रहावासी 24 सालनि जो उर्स पुट अहमद ख़ासखेली घरो परेशाननि खां तंग हो, जंहिंजे करे हुन बबुर जे वण में रसो ॿधी मुबैना तौरु ख़ुदकशी करे छॾी। सिजावल भरिसां परिणियल नौजवान फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो। ॻोठ मोहम्मद ख़ान पलीपोटे जे रहावासी 28 वरहनि जे नौजवान मीर हसन पलीपोटो ज़हनी तवाज़न सही न हुजण करे पाण खे अंब जे वण में फाहो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। नामियारे शाइर हसन दरस जी वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते किथे बि का तक़रीब मुनक़िद न कई वई।
जॾहिं त सोशल मीडिया ते चाहींदड़नि खेसि भरपूर भेटा पेश कई। हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।